के लगे थो तो काना मु तो किथे डिठो आहे डॉक्टर पैसा सिंधी ये जान छड़ण वाला कोन थई मतलब ये मेरा बॉयफ्रेंड है। पहलवान भाई मानू दे तू सफाई टिती रानी है दिल पिया खेती है कोका मार टंग चुरा जिस थाली में खाते हो उनमें तो टुकड़ों का बेईमान दे तू इखड़ा का जगाना बेईमान ना पहलवान 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 जो आयो भला तू के रही तू के रे देर कोने लगे तो बड़ो सफा मीरा खान सलाम अलैकुम वालेकुम सलाम खुश खैर चंगा भला भाई हल वे रे उठा बिना हाल हवाल बुधा दरअसल ये के फिरादी बुधाया है ने ये तो वट न पर तुझे गोठ में अची रहा है ने इनन के गोलणो आ किरायो डोकर इनन का वठना है ने किरायो डोकर ठीक है पहलवान विंदा काले तू खुट कोई न कर ना आ रस्तो साफ न सकतो जाया आई को खुट को ना हुजे जदा मिलकर जो वारस मां हुजा तरुगो माई मां हुजा हां लगे दो थोड़े जे दिमागी लगा ये मेची रे खराब दी भैया बाटी भैया ठेड़ी भैया अच्छा मां न कर मां मुझे मोला के दी चाहिए अरे बरू चटा तू जो चावने जो विच में तो गाले वनी चाचो धूड़ पाए अरे दे शर्म कोन तो लची कोन था कि चाचो न हो जा तो असां मरी वञो हा न जे कॾहिं चाचो पाण लालची थी बीठो आहे त पोइ असां त पहिरीं कान थियूं न कीअं चाचा चाचा केने तो फोन करी पुलिस ने तो फोन किया मुझे नकल लगे तो चाचे के असांजी ॻाल्हि जो असर थी वियो आहे जो पंहिंजो पाण जो ॿुधाए बेवकूफ़ो
मां पाण के पुलिस जे हवाले न तो कया। बाकी मां पुलिस के फोन तो कया गुनी रमू आई उन जा बा साथी मुझे चने काबू आहिनि आई उन्हनि खे तव्हां बदी अरेस्ट करे वञो। पोकर में चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो पोकर में तिरी पियो चाचो तिरी पियो मुझे बापू तो सब बड़ी भोगला था कराई तो जो शरीफ सुठो माण्हू वधो ॾिस असांखे गुरण जे लाइ चकर पियो टियो माशुकुर चाची सनीका चाची चिमिनी अरे खोख बंद कयो जीअं मां तव्हांखे चवां ईअं ई कयो सम्झो। हुकुम करे कन खोले ॿुध रमू मुंहिंजो कम 2 ॾींहंनि जे अंदरि थियणो घुरिजे 2 ॾींहंनि जे। मुंहिंजो बाबू 3 ॾींहं त वॾा तुंहिंजो कमु 24 कलाकनि में थींदो ऐं बसि हाणे जरा थी हालात तुंहिंजी मर्ज़ी। सूप है अधपन सजोपन पल्ले जो जरो बारे आरा बोल आरा हमको सारी रात अजे हमारी खेड़ी रात बकवास बंद कयो। चाचा मूं ॾाढी कोशिश कई पर मां हुन यतीमड़ी खे मारे न सघियसि पर हीअ दिल मुझे हथन के चुरणी कान पी दे चाचा ये दिल चवे पई बेलिम का बेहया बदफजीलता बिशनी तो के शर्म कौन तो अचे जिस थाली में खाते हो उनमें तो टुकड़ो करे लगे तो तुझी दिल कटे कुरे उतन के नहीं सके। हकीकत यह है त मां तुझी यतीम भाई सां सचोच करण लगो। बकवास तो करी तू लालच में अची वई जी सजी मिलकत जो तू अकेलो ही वारस थी पर मां ये कर पुलिस हर किसी ये कर पुलिस मिल्कियत केड़ी मिल्कियत चाचा इश्क जी मिल्कियत जे अॻियां इहा मिल्कियत कूड़ थी रुगो अखियुनि जो ढो थी मां हिकु सोनारे खे 1.5 लख रुपया फ़र्क़ कई पर मूंखे चाचा निंड कान थई सुकून कोन थई तू त एॾी किरोड़नि जी मिल्कियत हड़प कंदे त कीअं सुकून ईंदी कब्र में मुद्रा कजे चाचा न को हिन जहान में सुख न मथे जहान में सुख चाचा इतने घणी साल उम्र हूंदई 70-80 साल
उन जान में क़यामत ताईं रहणो थी चाचा कुछ सोच अला साईं गरीब पियो थी कुछ हिन ख्याल करे भला तुंहिंजी मर्ज़ी लगे थो त इहो कम हिननि ॾटनि खां कोन थींदो इहो कम ॿिए खां कराइणो पवंदो हा ॿिए खां कराइणो पवंदो किरायो डुकर डुकर किरायो डुकर किरायो और मुंह डुकर धिंगाणा मुंहिंजो हुन सां इश्क थियो आहे ॻाल्हि सम्झी छो नथो छॾ वञा किथे हू किथे तूं अरे हेॾे हेॾे हसीना एटम बम जा पुट काॾे थूंगा बि वणंदो विच रोड ते बीठा हो जा तव्हां बि ॾिठे साइड करे ॿियो टपे न हल रे हल हल बेड़ा उबाले आ पुट हल टेलो रमू रमू भिंडियूं खपनि भिड़ दिख रहा अरे भला भंग पीती थी था वीडियो सत्ताई गलत लाजी मुझे देर साउताई निकल रे जाती हुआ हल ओ रमो बाहर निकलिया किरायो डोकर बाहर निकलिया हां शमू पंजा बाल वठिया ए बार दे ओ अरे रमू चमा तू बाहर निकलिया ओ रमू बाहर निकलिया बाहर शमू बाहर निकलिया ना अरे जो इलाज न करे नि जमा इलाज कर जो न कर पुराने बस से चालते वनी इलाज जो करा कर जो अरे मो तो चमा रमू बाहर अच्छो रमू बाहर अंदर सफाई कया सजर सजर अरे परे थियो छो अंदर न मक्खिन वांगुर चिंबड़ी आयो डोकर किरायो डोकर वरी अंदर वनी तू किन करी मैडम तोखे बणे पुट तो मुखे बणे अरे मां किन कंदुस अरे मुखे छडियो मां अंदर वञा हो जेके ट्रे किन अंदर रहाया थव डोकर किरायो डोकर रमू धिंगाणो वरू न अंदर कान रमू वरू धिंगाणो ये त नाला मु वतई कोनी तहां की खबर पई त मां इनन के तो गोलिया किरायो डोकर अरे पापा असा पाण इनन कमीनन टिनन चाहलन मां फाथा मुखे न हथ अचिया ॾाढी मार दी तोसां चाचा अगे त बाबा ठेड़ी सफाई कंदा पर जॾहिं खां ये टई चंद्रा निभागा आया रोज सफाई थी करणी पई असां जा त हथ ई सूर था कन मां ताके बहु तो बता ये किथे बुझन मुखे बुधाए जो मुखे ॾाढो परेशान कयो तो डोकर किरायो डोकर मुखे सुभाणे पैसा ॾेई वञन न त सुठो न थींदो न हां कोन थींदो न अरे बोड़ा छा कोन थींदो न कोई न चयो कोन थींदो न इहो के लगे थो तो काणामू तो के किथे ॾिठो आहे चाचा मां घणनि हंध सफाई कंदो आहियां डॉक्टरनि वटि वकीलनि वटि जजनि वटि पर किथे न किथे ॾिठो हूंदी चङो मां हलां थो मम्मी बि हलूं था अचो डोकर हलायो डोकर सीमा तू पंहिंजे हिन टेम्परी मूड सां करे जान छॾाएगी बस एक यही मसला है जिसकी वजह से मैं बहुत परेशान हूँ। तुम ही बताओ कि मैं क्या करूँ। इहो तो मुखे भी समझ में नथो अचे
पर मां तो के छड़े तो नथो सका ना। और क्या, फिर तुम्हें छोड़ सकती हूँ? पागल। ये दिल 24 कलाक तुझी तस्बीह सोरे। तुम्हारी वजह से उस जाहिल को मैंने कभी भी करीब नहीं आने दिया है। पर बुधो तो न नंढड़ी गलती पूरी जिंदगी लाए अजाब बनजी वेंदी आ। पर तो कीर हाराण वारन मु ना है सीमा। आई मां भी तोखे खोइण नथो चाहे। आई मां भी तोखे खोइण नथी चाहे। वाह, तू तो सिंधी सिखी वई है। अरे तुझो नाम बुधो तम मिस्टर टाइगर। रुगो नालो बुधो थई, पर टाइगर जो कम कंदो आहे वो अञा तुखे खबर ना है। मिस्टर ज़किरिया माना वडी कम जी शे आ तू। मिस्टर टाइगर ही दिस वहाँ छोकरी जिनके खत्म कराइणो आहे। ऐं बुध ने छोकरी सां गल हिनखे भी मारणो आहे। मिस्टर टाइगर, आई तुझी रकम न मिस्टर ज़किरिया। पैसन जी का भी जरूरत ना है। छा मतलब इहो ही दुश्मन तुझो पोया पेरिया मुझे भाउ जो कातिल आहे। इनके मारण मुझे फर्ज में शामिल आहे। वेरी गुड मिस्टर टाइगर, वेरी गुड। पर यो कम करण थींदो। सेठ साहब समझ तो तुझो कम थियो। तू रुगो मिल्कियत पंहिंजे नाले ते करण जो बंदोबस्त कर। वेरी गुड टाइगर, वेरी गुड। मुखे तो मां इहा ही उम्मीद हुई। तू रमुआ जे पुट मां कदा जान छडाईंदी है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है, मैं सही कर रही हूँ या गलत। सीमा किथे उन जट्ट सां? नहीं, ऐसी बात नहीं है, मगर मुझे चारों तरफ से घेराव लगता है, जैसे मुझे कोई कह रहा है कि सीमा तुम गलत हो। शायद ज़मीर। छाती चवी दिमाग तो खराब कौन थी अथई। घणो न सोच, जेको मां चवाई थो उहो ही कर। तव्हां केर आयो? तू केर रही? मां जो रखवालो आहियां। तू जंहिंजो रखवालो आहीं, असां हुनजी मौत आहियूं। मौत? पर हिन सां तव्हांजी कहिड़ी दुश्मनी आहे? तव्हांखे हिन ताणी पहुचण लाइ मूंसां टकराइणो पवंदो। तोखे मारण वॾो मसलो न आहे, पर तुंहिंजे मारण लाइ कंहिं मूंखे पैसा न आहिनि ॾिना। हथ कढड़े जी हा मजाल टाइगर जे हथ खे उछलने नी दई। अॼु मूं तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। टाइगर न, असांखे हिनखे न आहे माण्हू। असांजो टारगेट छोकिरी आहे, छोकिरी। शिका त पाण अची झोली पियो आहे। हा जहांगीर, सही थो चई। छो त छोकिरी खां पहिरियां
जे अॻियां ही टारगेट आहे हीअ मेहरबानी रमो मेहरबानी मुझे ख्वाहिश हुई लेला कावल तोखे मां मारिया अरे ओ दुलारी पब्लिक के बोर न कर जेको कुछ करण आयो सो उहो कर तुझो मौत असांजे हथां थींदो खबर ना है टाइगर जे जार में जी तो पान फाथो ही अरे दे टाइगरड़ा हे 4-5 मेले में नचण वारा वठी आयो ही तू छा तो समझी ते ये रमुआ के मारे हलियान का अज तो के ई भजाईंदस पांपड़ा पाई भजंदे तो के पंजो पी मां भी कोन सुनानी दो अरे भागोड़ा मां डरी इन्हे करे बंद करे आयो त तू मन भजी न सकी
मुझी फोन अब तो क्या खड़ नहीं भागा खड़ा तो हेलो हाँ अरे चंद्रा रोई चो तो अम्मा मरी गई अम्मा मरी गई अम्मा मरी गई अम्मा मरी गई मुझे अम्मा मरी गई ना दिया अम्मा मरी गई अम्मा भाग मां मरी गई सिर्फ जायदाद हासिल करना है तुम गुरमू जो एक मोहरो आई पर जो तव्हांखे मिलियो किथां यहाँ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जंहिं ॾींहुं तो पंहिंजो नंबर बंदि कयो ऐं मां ॾाढो परेशान हुउसि त पोइ मां माता तू तो जी बम के ढो अरे रमू उठो जो बार अल्लाह जे पट ते बैठा हूं रमू मच्छी दिस मच्छी हां तू मुझे चढ़ा सब काई वनी क्या अरे माता तू तो मथे खा बा रमू हां ओट अरे मथे दिस क्या है रे गाड़ी बाबा जो गाड़ा अरे साहब कौन था ने मुझे पुतला बेचारा तीरां तो बता खेदन अरे रमू खून जो गैस नहीं खून जो शहर छड़ी गोठी छड़ी पर कौन छुटंदे साहब मां पापा किथे खून कयो अंधो हुन खां पिस्तौल हलाइण न पियो अचे पंहिंजी कोई लॻसि मां खून बुनाए गयो कुछ कोन थींदुई रमू कुछ कोन थींदुई मुल्क छड़ी शहर छड़ी चाहे गोठ छड़ी पर तू खूनी आई खूनी साहब भला ॿुध 2 रुपया ॾियां थो मुंहिंजी जान छॾ तू मूंखे रिश्वत थो ॾीं हाँ
छा मसलो आहे बाबा? अरे हाँ ये बड़ा खून तेरे हैं खून साईं साहब चाचा मुखे इन खां बचा मां ए मुखे वठी विंदो थाणे ते ॾाढी मार ॼाराईंदो मुखे ज़लील कराईंदो है साहब तू वॾो थो लॻी चङो थो लॻी मुखे इन खां बचा मां दुआ कंदुसि मुंहिंजा दोस्त बि तोखे दुआ कंदा आहिनि। तव्हां को बि फिक्र न कयो, मां हिन इलाइक़े जो सेठ आहियां। ही सॼो कारोबार हे बाग बागीचा सभु मुंहिंजा आहिनि, बसि तव्हां वञी सघो था। सिपाही मुरड़ी छॾ हिननि खे हलंदा हलूं। साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा कुर्ब एहसान मां ज़िंदगी कोन थो लाहे सघां, मरी वेंदुसि तॾहिं बि तुंहिंजो हिकिड़ो थोरो बि नथो लाहे सघां। तो मूं ते एहसान करे छॾियो साहब। बाबा इन में थोरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे, इहो एहसान तोखे लाहिणो पवंदो। ट्रैक्टर हलाइणो आहे, हर 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 हलाइणो आहे जा ॿियो को छा बाबा हिकु खून तो अॻे बि कयो आहे ऐं हिकिड़ो खून मुंहिंजे लाइ करणो पवंदई। खून हा ॿुधा कंहिंखे मारणो आहे, मोची मारणो आहे, को हजम मारणो आहे, को लुकड़ियल सुकड़ियल को मारणो आहे, ॿुधा कंहिंखे मारणो आहे। तोखे सभु सम्झाए छॾींदुसि। तव्हांखे बुख बि लॻी हूंदी, हलो त तव्हांखे खाराइण पीआरण जो बंदोबस्तु कयां। हा हा मूंखे बुख लॻी आहे, रुगो मानी खारा, पोइ हिटलर वांगुरु तोखे रुगो खूननि जूं सखरियूं करे ॾींदुसि। रमू ऐं रमू जे यारनि सां मिलण ऐं उन्हनि खे अस्पताल पहुचाइण, हुन ॼट सां सीमा जी शादी कराइण जो प्लान हो ऐं उन ॼट जे हथां सीमा खे माराए विझां हिकु धक सां बशका। पर उन छोरे ॼट रमू खे मोहबत सियाण करे मां थिंगाण वारो ॾिठी 3 कलाक थिया निभागा विया काॾे, भॼी त कोन विया? न न भॼी किथे असल।
इन पखियो था रमो इदा हलियो मां तोखे न तो चली सका रमो 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 तेगाना सही ता है न तू रमो तू वन तू रमो वन तू असा के चली वन तोखे चली मारलियो वना हां यो छा थो चवी यार तू समझी न तो ये जालिम तो के मारे छदा तू ता वन खुदा जे वास्ते वन तवा बिन के मां अकेलो छदे ए मारलियो ना बारे मुजा दोस्त वा कौन ता के छड़ी दस जे मरदा सी त टई मरदा सी बता के कौन छड़ी दस यार तू समझी चलो रमो एतरो बेवस हूंदे जे तू चाहीं थी न त रोक के न सकंदे पता ढूंढ तू सही तो चवी मां का अंग्रेजी फिल्म उर्दू ज़बान में ॾिठी उन में हिकु डायलॉग ॾाढो भलो जी हीअं न मरनि त किथड़ किथां खां सब किधर अॼु हिते गॾु थिया हिन हीअं खे मारला टाइगर जे माना जी ख़बर अथई वॾा माण्हू कुतनि ते नालो टाइगर रखंदा आहिनि मूंखे क्रिकेट खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे चवंदी आहे रुगो छक्का ई छक्का हणो अॼु छक्का लॻंदा
तोखे जिए रे दफन करण जो बंदोबस्त करे छॾियो आहे। हिकु छक्को ॿियो छक्को दोस्तो वरी टियों छक्को ॾिसजो। छक्का ही छक्का। अरे खुला ये फटकी मरने तब टाइगर के रहम नहीं दो। क्या बात है, मैं सलाम करती हूँ आपकी प्लानिंग को। आप अगर प्यार से मांगते तो ये जायदाद तो क्या, मैं तो अपनी जान भी दे देती। अच्छा, जब आपके बाप ने इज्जत से कोई 1 रुपया भी मेरे नाम नहीं किया तो तुम भी तो उसकी बेटी हो ना। पर आपको उस आदमी को बुलाना पड़ेगा जिसके नाम ये जायदाद है। मतलब बात जो मैंने कल ही ये जायदाद प्रमुख के नाम कर। चोरी चली थी भी यहीं जाओ। चली मैं नहीं, पागल तुम हो गए हो। चाहती हो प्रमुख का थे हलो सेठ ज़करिया, तुझे लाइ एक खुशखबरी आहे। खुशखबरी? पर केड़ी? तुझो दुश्मन ऐं मुंहिंजे भाउ जे कातल रमू खे जिंदा दफन करे आयो आहियां। छा? रमू के जिंदा दफन करे छॾियो? क्या हुआ रमू को? क्या हुआ? कुछ न थियो। रमू मना तेरो। टाइगर जल्दी कर वञ, मूंखे रमू जिंदा खपे। छा? हाँ, हर हालत में जिंदा खपे। पर सेठ बकवास बंद कर। जेको तो के चयो यही कर। अया मां पहुंचाओ। बाबा इनके काले कयो अन नागर के इतने ही पूरे छक कमरे में अया टेलीफोन सब ले कटे जब छोजो सा पुलिस जे झंझट में न था पासन कर अचू सा।
अरे हेडे चर्बी वजल जानवर तू यो बुधा ते ट्रई आहिन किथे तो रमू ओ बरू धिग्यो ये ट्रई सगा बाबा उन बेचारन सा अभी जुल्म थियो। अरे कूड़ छो थो हणी ये पान वडा जालिम आहिन इन्हन सा जुल्म केर कंदो बाबा मसलो हिया ओ जे इहा गाल हा त रमू जी कुंवार किथे आ सीमा साहब आखे सेठ जकरिया ऐं उन जो पुट कमरे बंद करे विया। हलो कमरे जो तालो भञो तालो न दर भञो सा छोकरी के आजाद कराइणो आ पो हली रमू सा कुल्हे में मिलाए जंग था जोटियूं जंग अंक हिते की भग घोटी नाजी जंग करनिया रे बोड़ा जंग करनिया आ कमरो केड़वा हड सजानिया अचो चुमा दा बुधाय हलो कमरो सजो अचो तालो दर भञो छोकरी के आजाद करो बता खराई हट तो बनी ओके डर खाड़ को खम करने जा अरे थकी पियो है थकी पियो है किथे पियो अरे थकी पियो है अरे हे खाना ना हे खाना फेट के मा खड़ा हे वरी मुखे थो हणी पैसा डोकड़ गिरायो डोकड़ नमूने टाइगर बुखे मारण लाए
ये खद्दड़न जी फौज वठी आयो हुई तोखे तसां जिंदा पूरे लिहास खोटे के जो थी छा जे निकतो आहे जिंदा कोन बचंदे अटे घर सेठ ज़िक्रिया चयो आहे इनके जिंदा वठी वञणो आहे अरे जे डाई केरड़ा तव्हां खे मां संत जे मेलन ते मुचरो कराईंदुसि अरे डट मुसा गदारी करे पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो अथई अॼु मरण लाइ तयार थी वञ खबरदार पंजाब मथे कर हथ हथ बस रमो बस तुझी जिंदगी त टाइगर जे हथा खत्म थियणी हुई पर सीमा जी थोड़ी गलती जे करे तू अञा ताणी जिंदा आहीं ऐं हुन जी इहा गलती जायदाद तुझे नाले बस विकी बस बहुत हो गया सोना अची आई पोया बंदर मैंने तुमको बहुत बर्दाश्त किया है अब नहीं करूंगी हिते रखी मुंडे ते ढींगाना इते लिखी जान चला वो तो जालिम मारे छड़ते भाई मार पवई कन्ने कटी चली हक ते तो फायर करे करे इनके बोड़ो करे चलिवा घोड़ो घोड़ो अचे तो अरे घोड़ो नड़े बोड़ो रे बोड़ो Family ke khade khabe khabe okay khade family सेठ साहब खुद को न करो असां अची रहिया आहियूं Hajire, huh? Tuho. Ade, thaka, ramu kena ni jap. Mata chal mata. Halu. Tu ramu ke chama ida. Phone le. Phone. अरे वरू मार पोई अरे चंगो भलो पादरन का वाटर में लिखियो पियो आ घबरा न दोस्त मां चाहि दो अटीजड़े
न छड़ी तो सा न छड़ी तो सा मां काडे छोड़ी के चढ़ बात है गया लिखा पहले हुलर जावड़े तो कहने चढ़े तो अरे कहने छड़ी तो सुनो अज तो के मां उस्ताद वसीम करम वांगुर बोल रहा है भोसड़ी बड़े तलवार सा वो आटा कर हो है लो 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 मुझे आंट्रा करते हाँ बर्दाश्त कर जाए
है तो यार केड़ी देश मोट पया मुके यादगिरी कान अला थई थूता अरे काटे थोलकी कितना भागोगे बाप तुझे पोया तो चाहे जाती मुहा। अरे मेरे को लाहो अब मैं कैसे लाहूं जज्बात में तो चढ़ी भी से। झंगवा मुझी तो साथ झंगवा खाली तब पैर फर करे धरती मुझो झंगवा। अरे अरे तुम गैरत के पीछे भाग गए हो बाता मेरे को और केर लाई दो बी तो लाहे अली बेहोश तो गया खाने जाने अपनी के भारी दुस। अरे हेडे तारी अच तई राती जई हेडे जे मुखे कुहाड़ी तो भजी न वञन तो के फे न रखन हल हेडे। काडेड़े हूतड़े आंगर बती तो ले थिरंदो। रमो तू अज मुखा बच्ची को न दे। अरे हुतड़ा ये तू मुझी सिंध जी हिन सखावत कुहाड़ी का बची में तो पो मुखा गढ़ा जाए। रमो जट्ट जा पुत्र कुहाड़ी वनी टंगे रख वानी हथे खाली बिड़। यो तुझो शौक पूरो थो गया सर्कस जा बांदर। अरे मार गाई खोजा कदहीं चयो त मां त लस्सी मखण खाईंदो कर खाई बगा बगा कुकड़ सॼो बगो थियो। बाओ मारे छजो तई न मार मुझे पुट के खुदा वास्ते मुझे पुट के न मार मुझे पुट के न मार।
अंदर खुदा के वास्ते मुखे न मार मां तो के हथ तो बता हाणे अचे ही तो डंडो मार मुखे मुखे मामा चवे तो मुखे मार तू खेड़े फोजड़ा छा मारिया तू त अगई मोलाई पढ़े भी गई सीमा भी गई मिल्कियत वडो हड़प का हण मिल्कियत का तई आंगठो मां तो चवा त किस्तो खणी गोठन में रस्तन ते पिन बाबा बाबा अरे रे ये वट तो मां बेवफा मानने का हाल हवाल वडा वडा फजल तो खणी हला कंदो आ जाई हेट थी वई पहलवान पंज रमू छोकरी सा या छोकरी करोड़पति आ डोकर किरायो हां डोकर अरे रमू है रमू मुझे माफ कर दो मैंने तुम्हारे साथ बहुत गलत किया है माफी वाली कौन सी मैंने कभी तो साकार कई कान्हे का अरे धिंगाणा वरु कथे रह जियो हाणे जेने के तवा सिंधी न सिखारिया तो बूट तवा खाइंदो हाणे एकड़ो नारो थिए ने नारे सिंध जी सिंध ठाहे दींदे पतनो कर हम तुझो किए यो सोहणो ठाहे दींदे यो जो वने थो यो सोहणो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो यो सोहणो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो वो मुझे दिल ठार तोखे कंदु से शाहूकार कम करे तदे खा मोहर इहा मुते हंदे पतनो कर हम तुझो यो सोहणो ठाहे